अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवारो वाला मौजू कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे खीर क़ीमती आहे, खीर मां ढोरो ठहंदो आहे, ढोरो खीर खां क़ीमती आहे, ढोरे मां मखणु ठहंदो आहे, मखणु ढोरे खां क़ीमती, मखण मां गिहु ठहंदो आहे, गिहु मखण खां क़ीमती आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे खीर क़ीमती आहे, खीर मां ढोरो ठहंदो आहे, ढोरो खीर खां क़ीमती आहे, ढोरे मां मखणु ठहंदो आहे, मखणु ढोरे खां क़ीमती, मखण मां गिहु ठहंदो आहे, गिहु मखण खां क़ीमती आहे। इन्हनि चइनी शयुनि में हिकु जहिड़ी शइ मिलंदी आहे, इन्हनि चइनी शयुनि में हिकु जहिड़ी शइ मिलंदी आहे त उन्हनि चइनी शयुनि जो रंग कलर अछो हूंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे खीर क़ीमती, खीर मां ढोरो ठहंदो आहे, ढोरो खीर खां क़ीमती आहे, ढोरे मां मखणु ठहंदो आहे, मखणु ढोरे खां क़ीमती, मखण मां गिहु ठहंदो आहे, गिहु मखण खां क़ीमती आहे। ॾुख हुजनि मुक़ररु हद ताईं या परेशानियूं, ॾुख हुजनि मुक़ररु हद ताईं या परेशानियूं, इंसान पंहिंजो रंग कलर कोन बदिलींदो आहे, मतिलबु सादो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे खीर क़ीमती, खीर मां ढोरो ठहंदो आहे, ढोरो खीर खां क़ीमती आहे, ढोरे मां मखणु ठहंदो आहे, मखणु ढोरे खां क़ीमती, मखण मां गिहु ठहंदो आहे, गिहु मखण खां क़ीमती आहे। पंहिंजे अंदर जी सफ़ाई सुठाई जो रंग कलर न बदिलजणु घुरिजे, पंहिंजे अंदर जी सफ़ाई सुठाई जो रंग कलर न बदिलजणु घुरिजे। माण्हू हुनखे यादि रखंदा आहिनि, ज़मानो हुन जो क़दुरु कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे खीर क़ीमती, खीर मां ढोरो ठहंदो आहे, ढोरो खीर खां क़ीमती आहे, ढोरे मां मखणु ठहंदो आहे, मखणु ढोरे खां क़ीमती, मखण मां गिहु ठहंदो आहे, गिहु मखण खां क़ीमती आहे। वक़्ती तरह जे अगरि ज़माने में लायूं चाढ़ियूं बि वक़्ती तरह जे अगरि थियनि त, ज़माने में लायूं चाढ़ियूं बि वक़्ती तरह जे अगरि थियनि त बहितरीन उहो माण्हू आहे जेको पंहिंजे रब अलाह जो शुक्रगुज़ार थियो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे खीर क़ीमती, खीर मां ढोरो ठहंदो आहे, ढोरो खीर खां क़ीमती आहे, ढोरे मां मखणु ठहंदो आहे, मखणु ढोरे खां क़ीमती, मखण मां गिहु ठहंदो आहे, गिहु मखण खां क़ीमती आहे। ॾुख खे मुक़ररु हद ताईं बर्दाश्त करणु घुरिजे, कामयाबी तव्हांजो मुक़दरु चुमंदी। ॾुख खे मुक़ररु हद ताईं बर्दाश्त करणु घुरिजे, कामयाबी तव्हांजो मुक़दरु चुमंदी। यकीन अल्लाह ख़ुदा रब तव्हांखे ख़ुशहाली आसूदो क़ीमती बनाइण वारो, बुलंद इज़त शरफ़ ॾियणु, हिन ई दुनिया में आला मक़ाम ॾियण वारो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे खीर क़ीमती, खीर मां ढोरो ठहंदो आहे, ढोरो खीर खां क़ीमती आहे, ढोरे मां मखणु ठहंदो आहे, मखणु ढोरे खां क़ीमती आहे, मखण मां गिहु ठहंदो आहे, गिहु मखण खां क़ीमती आहे।